दोस्तों, असां सिंधी सकाफ़त जो ॾींहुं पिया मल्हायूं। असां कोशिशि कंदा आहियूं त डिसंबर में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं ऐं पहिरियों आचर मुक़ररु कंदा आहियूं। हाणे जॾहिं ॻाल्हि कंदासीं सकाफ़त जी, त सकाफ़त उन्हनि क़ौमुनि जी मज़बूत हूंदी आहे जेकी क़ौमूं मज़बूत हूंदियूं आहिनि। क़ौमूं छो मज़बूत हूंदियूं आहिनि? उहे बहादुर हूंदियूं आहिनि, दौलतमंद हूंदियूं आहिनि, तइलीम याफ़्ता हूंदियूं आहिनि, टेक्नोलॉजी खां मुतारिफ़ हूंदियूं आहिनि, टेक्नोलॉजी एडॉप्ट कंदा आहिनि। उन्हनि क़ौमूं जॾहिं क़ौमूं मज़बूत हूंदियूं आहिनि त उन्हनि जी सकाफ़त बि मज़बूत थींदी आहे, ॿियनि सकाफ़त ते हावी थींदी आहे। सिंध जी सकाफ़त बदकिस्मती सां अॼु उन ऊचाई ते कोन्हे जंहिं ऊचाई ते विरासत खां पाकिस्तान ठहण खां पहिरीं हुई। हाणे अचो त मुआज़नो कयूं त पाकिस्तान ठहण खां पहिरीं असांजी सकाफ़त जो छा हाल हो। पाकिस्तान ठहण खां पहिरीं सिंध धरतीअ ते तक़रीबन सभु माण्हू सिंधी ॻाल्हाइण वारा हूंदा, सिंधी हूंदा। मज़हब खे अलॻि रखी हिंदू ऐं मुस्लमान सिंधी हूंदा। मुस्लमाननि जो सियासी होल्ड हो सिंध जे मथां, मेजोरिटी में आहे। हिंदुनि जो छो त माइनॉरिटी में आहे, पर हिंदू मिडिल क्लास हो ऐं हुननि जो इक़्तिसादियात ते कंट्रोल हो। ऐं उन्हनि जो उन इक़्तिसादियात ते कंट्रोल हुजण जे करे सिंध जॾहिं अंग्रेज़नि फतेह कई त पहिरीं त बॉम्बे सां हुननि अटैच कई, कमिश्नरेट कयो सिंध खे। उन खां पोइ सिंध खे 1935-36 में हिननि बॉम्बे खां जुदा कयो। उते ज़रूरु हिंदू मिडिल क्लास ऐं सिंधी जेको मेजोरिटी में हुयो या सियासी ग्रुप आहे उन्हनि में इख़्तिलाफ़ ज़रूरु थिया। उनजो सबबु इहो हो जो छो त हिंदू माइनॉरिटी में हो त हुननि जो हुयो त भई इहो बॉम्बे सां अटैच हुजे, जीअं हिते पावर मिलंदो त जेको अॼु जो हाल ॾिसो पिया वॾेरो पावरफुल थींदो, पोइ असांखे उन पंहिंजे हथ जे हेठां रखंदो या असांखे वधीक तंग करे रखंदो या ॾंडो ॾेई रखंदो। सो ख़ैर बहरहाल उहा मुखालफ़ती उते थियो। उन हिंदू ऐं उन सिंधी जे कॉम्बिनेशन, उन सिंध जे उन कॉम्बिनेशन जंहिंमें मुस्लमान बि हो, हिंदू बि हो, उन कॉम्बिनेशन जो असर इहो सॼे हिंदुस्तान में उन्हनि जो सियासी असर हो, समाजी असर हो। ऐं उन मां तव्हां अंदाज़ो करे सघो था त सॼे हिंदुस्तान में पहिरीं रेलवे लाइन कराची खां कोटड़ी ताईं पई 1851 में। ऐं सॼे हिंदुस्तान में पहिरियों बैराज सखर बैराज ठहियो जेको 1923 में कंसीव कयो अंग्रेज़नि ऐं 1932 में ठाहे मुकमिल कयो। सखर बैराज जो छा में मां सम्झां थो वॾे में वॾो बैराज आहे। हाणे इहो बैराज ईअं कोन मिलियो। अॼु तव्हां ॾिसो त अॼु तव्हांजी पंहिंजी हुकूमतूं आहिनि, सिंधियुनि जूं हुकूमतूं आहिनि। पाकिस्तान ठहण खां पोइ घणो करे हिते सिंधी चीफ मिनिस्टर थिया आहिनि, पर तव्हां ॾिसो त पंहिंजूं ज़मीनूं परायूं ॿेटनि खे हमला आहिनि। कॾहिं कालाबाग डैम जो दड़को आहे, कॾहिं कहिड़ो दड़को आहे। इहो आहे असांजो कमज़ोर हुजण जी निशानी। त हाणे उन सकाफ़त खे बचाइण जे लाइ ऐं सिंध खे ॿिया कहिड़ा चैलेंजिस आहिनि। सिंध पाकिस्तान जो वाहिद सूबो, मां सम्झो दुनिया जो वाहिद सूबो आहे जंहिंमें सिंध में रहंदड़ सभु माण्हू सिंधी कोन था ॻाल्हाइनि, सिंधी कोन था सम्झनि ताईं तयारु न आहिनि। उनजो सबबु इहा ॿी सकाफ़त जी कमज़ोरी थींदी जेकॾहिं असां उन्हनि खे ओवरकम न कंदासीं इन इशूज़ खे। अॼु जेके असांखे इशूज़ आहिनि इहे आहिनि त सिंध में सिंधी कान थी पढ़ाई वञे। सॼी सिंध में जॾहिं त पाकिस्तान खां पहिरीं सॼी सिंध में सिंधी पढ़ाई वेंदी। सिंध जे ऑफिसनि जो सरकारी जेका ॿोली हुई सा बि सिंधी हूंदी। बल्कि अंग्रेज़ जॾहिं कंहिं ऑफिसर खे सिंध में पोस्ट कंदो हो, हिते अपॉइंट कंदो हो, त हुनखे पहिरीं सिंधी पढ़ाए पोइ मोकिलींदो त जीअं, छो त सिंध जी रिकॉर्ड सॼो सिंधीअ में हूंदो। पाकिस्तान ठहण खां पोइ बदकिस्मती सां असांजे सियासी ग्रुपनि या सियासी रहनुमाउनि जी ग़लतियुनि जे करे असां उहा पंहिंजी इज़त बरक़रार न रखी सघियासीं ऐं उन जे करे असांजी सूबे में उर्दू ॻाल्हाइण वारा मुहाजिर बची विया। बदकिस्मती सां 3 ऐं 4 नस्ल उन्हनि जो पर अञा ताईं मुहाजिर त पाण खे सॾा आहिनि। पठान बची वियो ऐं ॿिया केतिरा गिरोह अची विया। ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ असांजे सियासतदाननि हिन ॻाल्हि ते ज़ोर ई कोन हूंदो बाबा सिंधी लाज़मी हुजे, सिंधी रहणु खपे। असांजा कुझु सियासतदान क्लेम कनि था त उन्हनि कयो, पर जे सभु कनि हा त पोइ छो ईअं थियो? माना उन्हनि में गिरोहबंदी हुई। सिंध ॿिए नंबर ते ई पंहिंजी ज़ाती मफ़ाद मथां हुननि जा। सो ख़ैर हाणे असां सभिनी जे मथां लाज़िम आहे
त असां इन सिंध खे सकावत खे कीअं ईअं रखूं जीअं असांजी सकावत खे को चीयो न पहुचे, नुक़सानु न पहुचे। उन में इहो ज़रूरी आहे त असां हिकिड़ो सकावत जो ॾींहुं त पंहिंजे नौजवान नसुल खे ॿुधायूं त असांजी सकावत छा आहे, ऐं जेके ॿिया गिरोह आया आहिनि जेकी सिंध में उन्हनि खे ॿुधायूं त असुल तव्हां जेकॾहिं तव्हां हितां जा मुस्तक़िल बाशिंदा थियण था चाहियो ऐं हिन धरतीअ में तव्हां पंहिंजो हिसो रखण था चाहियो, हितां जी मालिकी में हिसो रखण था चाहियो, पोइ तव्हांखे सिंधी सम्झणी पवंदी, सिंधी सकावत पंहिंजी करणी पवंदी, सिंधी ॿोली, सिंधी सकावत, सिंध जो कल्चर तव्हांखे पंहिंजो करणो पवंदो। हाणे इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि दोस्तो जिन जे लाइ पाण खे महिनत करणी आहे, सिंधी माण्हू खे महिनत करणी आहे। ऐं महिनत का कुहाड़ी कान्हे हणणी, को लठियूं कोन हणियूं, न को कोॾूं मोड़ियूं आहिनि। महिनत इहा करणी आहे त असां सिंधी क़ौम खे, सिंध में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे इहो तइन करणो आहे त असांखे कहिड़ी लेवल ते रहणो आहे, कहिड़ी पोज़ीशन में रहणो आहे। जेकॾहिं असां चाहियूं था त असां नंबर 1 ते रहूं, असां सकाफ़त असांजी मथे रहे ऐं असांजो घाट ऊचो हुजे, त पोइ ॻाल्हि ॾाढी सिंपल आहे, सादी आहे त तइलीम हासिल कयो, स्कूलनि जी मालिकी कयो, स्कूल खोलायो, बचो ॿार को बि नंढो ॿार स्कूल खां ॿाहिरि न हुजे, इहो माइटनि जो फर्ज़ु आहे, उतां जी सिविल सोसाइटी जो फर्ज़ु आहे। सियासतदान त नथा इन ॻाल्हि खे सम्झनि, सियासतदान खे रुॻो वोट खपे ऐं नोट खपे। नोट जॾहिं वञनि था सियासी पोज़ीशन्स में, पोइ उते वञी था रुॻो नोटनि जे पोयां डोड़नि, उन्हनि खे माण्हू पोइ यादि कोन्हनि के जनरली पोज़ीशन आहे, पंजाबी बराबरि कोन्हनि। हाणे तव्हांजे मथां, असांजे मथां ज़िमेदारी आहे त पंहिंजा स्कूल आबाद कयूं ऐं हिकिड़ो ॿार बि न ॾिसूं त असांजो जेको आहे सो उहो तइलीम खां रहिजी वञे। ॿियो टेक्नोलॉजी, असांजा वाढा, असांजा हजम, असांजूं जेके बि आहिनि पंहिंजूं कुंभर, जेके बि आहिनि असांजा पुराणा ट्रेडिशन्स या पुराणा टेक्नोलॉजी, उन में नवां आणियूं। काशी जो कमु ज़बरदस्त थींदो ऐं ॿियो खोड़ कमु ज़बरदस्त जेके बि थींदा असां सभिनी खे रिवाइव कयूं ऐं उन्हनि खे प्रोमोट कयूं, उन्हनि खे एतिरो प्रोमोट कयूं जो हू वठण लाइ, उहो ठाहिण लाइ मजबूर थी वञनि, जहिड़ी इक़्तिसादी सूरत हाल बहितर थी वञे। टियों, असां ॿारनि खे अख़लाक़ात सेखारियूं, नंढो वॾो छा थींदो आहे, इंसानियत सेखारियूं। ऐं जेके शहरनि में रहनि था, जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, जेका अञा बि वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूदि, उहा आहे त पंहिंजा वोट दाख़िल करायो। जिते जिते तव्हां रहो था उते वोट दाख़िल करायो। हाणे कराची जे माण्हुनि जेके रहनि था उन्हनि जा वोट दाख़िल ॻोठनि में आहिनि, मेड़ में, मोरे में, लाड़काणे में। बाबा तव्हां जूं कहिड़ियूं ज़मीदारियूं आहिनि, तव्हांजा उते कहिड़ा ॿिया मफ़ादात आहिनि? ज़मीदारियूं आहिनि तॾहिं तव्हांखे ज़मीन केरु थो घुरे? मुंहिंजा मूं वटि वोट कराची में दाख़िल कराया आहिनि, जो कराची जी मालिकी करणी आहे तव्हांखे। हैदराबाद शहर तव्हां ॿियनि जे लाइ छॾे ॾिना, तंहिं करे ॿिया कब्ज़ो करे। हाणे वक़्तु आहे त तव्हां पढ़ो ऐं जेके माण्हू जिते रहनि था उते पंहिंजा वोट दाख़िल करायो, पंहिंजी ताक़त ॾेखारियो त जीअं असां शहरनि ते पंहिंजी मालिकी जो सबूत ॾेई सघूं, शहरनि में पंहिंजी मालिकी साबित करे सघूं ऐं शहरनि जी मालिकी मुस्तक़िल बाशिंदा जेके उन सूबे जा आहिनि या उन धरती जा आहिनि उहे ई थींदा आहिनि मालिक। नारनि हणण सां कुझु कोन थींदो, रैलियुनि कढण सां कुझु कोन थींदो, अमली कम करण सां थींदो। ऐं अमली कम इहो आहे त तालीम हासिल कयूं ऐं उन खां पोइ पंहिंजो पाण खे इक़्तिसादी तौर ते मज़बूत कयूं ऐं वोट मेरिट ते ॾियूं, शनाख्ती कार्ड ठाराहियो। मां हर शहर जे, हर सिंध जे हर शहर में अर्ज़ु कंदुसि सिविल सोसाइटी खे, नंढड़ी ऑफिस खोलियो, माण्हुनि खे चओ अचो तव्हांजा शनाख्ती कार्ड ठारायूं, उन्हनि खे हेल्प कयो शनाख्ती कार्ड ठाहिण में। उन खां पोइ कराची में ख़ासि तौर ते अहिड़े क़िस्म जो कुझु बि कोन्हे। ऐं सिंधी सफ़ा जहिड़ा वीचारा सादा आहिनि, मज़दूरी कनि था, महिनत कनि था, उन्हनि खे ॿुधाइण वारो, रहबरी करण वारो वारा घटि आहिनि। उते जेके मिलनि था सॼो जेके असांजी सिविल सोसाइटीअ जा मेजोरिटी लीडर आहिनि, सभु त न, हू सम्झनि था त एयर कंडीशन बंगले में वेही मीटिंग करे असां कमु करे छॾियो, हिकिड़ो क्रेज़ बयान ॾेई असां कमु करे, ईअं कोन थींदो, क़ौमूं ईअं कोन ठहंदियूं आहिनि। सर सैयद अहमद ख़ान जेकॾहिं कंसीव कयो त पाकिस्तान हिंदुस्तान जे मुस्लमाननि में तालीम अचे त उहो उन महिनत कई, जाखोड़ कई, प्रैक्टिकली कयो। उन खां 100 साल में हिंदुनि में हिकिड़ो लीडर पैदा थियो जंहिं हुननि जे हिंदुस्तान जे हिंदुनि जे तालीम ते ध्यानु ॾिनो, तॾहिं असांखां हिंदू अॻिते निकिरी वियो। उन खां पोइ मूं जीअं तव्हांखे चयो त रेलवे असां वटि अॻु में आई, सखर बहिराज असां वटि अॻु में आयो, सॼे हिंदुस्तान में त उहो इन्फ्लुएंस हो, उहो इन्फ्लुएंस असां पैदा कयो। मां कोरोना जे करे डेफिनेटली हुकूमत जे तरफ़ां त पाबंदियूं आहिनि ई आहिनि, पर तव्हां असां सभिनी खे पंहिंजी सिहत जो ख़्यालु करणो आहे।